बगन शहर में वधंदड़ बदमनी ऐं सेप्को वारा जे नाजाइज़नि ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि समेत समेत शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे मुख्य चौक ते धरणो हंयो वियो। अब्बास अली मुगेरी जी रिपोर्ट मूजिबि जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। समाजी अॻवान कामरेड गुलाम हुसैन मुगेरी जे युवा अॻवान कारी मोहम्मद उस्मान मुगेरी शहरी इतिहाद जे सदर इरशाद अली वगण ज़फ़र अली मुगेरी एजाज़ वगण ऐं ॿिनि चयो त वगण शहर मसइलनि जो गढ़ बणिजी वियो आहे। अमन अमान समेत सेप्को जूं नाजाइज़ियूं बि वधी वियूं आहिनि। बिजली जे एतरादू अणएलानियल लोड शेडिंग आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। फिलफोर इलाइक़े में अमन अमान समेत सेप्को वारा जे नाजाइज़नि जो नोटिस वरितो वञे न त ॿी सूरत में वगण शहर में मेन इंडस हाईवे ते धरणो हणी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। टैक्स मां पगारूं खाइनि था इन्हनि माण्हुनि खे असांजी नौकरी ॾियणी आहे। इहे असांजा नौकर आहिनि। हे जेके करोड़ रुपया हिनखे तनख़्वाह मिले थी हर महीने खज़ाने मां, हाणे हे कर्ज़ खणी हिननि खे पैसा ॾियनि था। उहो टैक्स असां भरींदासीं। दुनिया में कर्ज़ असां आहियूं।